जी बिल्कुल, कोरोना खां ख़ौफ़ सबबि अॼु 26 ॾींहं बि जेको आहे सुबुह जो कोट गुलाम मोहम्मद भरपासे वारनि में जेको आहे जुज़वी लॉकडाउन हो, जॾहिं त कोट गुलाम मोहम्मद ऐं पुलिस नफ़री जेको वरी सख़्ती कंदे 12 खां पोइ 3:30 वॻे ताईं जेको आहे उहो जेको आहे मुकमल तौरु लॉकडाउन कयो वियो आहे, जंहिंमें समूरो शहर बंदि आहे, जॾहिं त पुलिस गश्त करे रही आहे। ऐं जॾहिं त लॉकडाउन में जेको आहे डबल सवारी हलंदड़ जेके आहिनि ॿिनि जवाबदारनि खे 144 कलम लागू ते केस बि दाख़िल कया विया आहिनि। ॿिए तरफ़ जेको ॾिसे ॻोठ हारून कुंभार में जेको आहे तबलीगी जमायत में कोरोना वायरस जेको पॉज़िटिव आई हुई, जंहिंखे राति देरि सां जेको आहे डॉक्टरनि जी टीम हितां खां रेफर करे मीरपुर ख़ास जे आइसोलेशन सेंटर में दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त कोरोना जे ख़ौफ़ सबबि जेको कोट गुलाम मोहम्मद जेके भरपासे वारा इलाइक़ा आहिनि उनमें जेको सुबुह जो टाइम जेको आहे उन में माण्हुनि जी जेको आहे रश जारी हूंदी आहे। माण्हू एहतियाती तदाबीरूं जेके आहिनि उहे इख़्तियार न पिया करनि, जॾहिं त हिते जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि या चेयरमैन आहिनि या जेके आला कामोर आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु बि आवाम खे आगाही ॾियनि इन खां एहतियाती बाबति कोरोना बाबति, पर उहो एहतियाती आगाही त न ॾेई रहिया आहिनि, पर पाण जेके ख़ुदि आहिनि 144 कलम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे रहिया आहिनि ऐं समाज जी वेठी आहे उनजो बि ख़्यालु त न करे